नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में इंटरनल पाकिस्तान जे अंदर जेके सिक्योरिटी जा मामला आहिनि, ख़ासि तौर ते कुरम एजेंसी पारा चनार जे तरफ़ां पारा चनार में जेके इंसानी हयातियूं अजल जो शिकार थियूं आहिनि, अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि डिस्कस कंदासूं। मिज़ाइल प्रोग्राम ते जेका अमेरिका तरफ़ां पाबंदी लागू कई वई आहे ऐं उन खां पोइ फ़ौजी अदालतुनि तरफ़ां जेका सज़ा आई आहे, यूरोपीय यूनियन, बरतानिया ऐं उन खां बाद में अमेरिका तरफ़ां उनखे कंडेम कयो वियो आहे। ऐं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीकी पाबंदियुनि जे हवाले सां उनजो चवणु आहे त मिज़ाइल प्रोग्राम ते को बि समझोतो न कयो वेंदो, जॾहिं त परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त अमरीकी पाबंदियुनि सां को बि फ़र्क़ु न पवंदो। ख़िते जी सूरत हाल ऐं उनमें पॉलिटिकल जेका डेवलपमेंट आहे उनमें पीटीआई यानी मुखालिफ़ धुर सां जेके हुकूमती डायलॉग आहे उनमें 2 जनवरी ते इजलास तलब कयो वियो आहे। पाण उन पॉलिटिकल डायलॉग ते बि अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासूं। प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे सीनियर साफ़ या सीनियर तजिए निगार आहिनि रियाज़ सोहेल खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। रियाज़, ताज़ो तव्हां कुरम एजेंसी वारो पारा चनार में जेको आहिनि इंसानी जानियुनि जो जेको नुक़सानु थियो आहे, ताज़ो तव्हां उहो इलाइक़ो विज़िट बि करे आयो आहे। सूरत हाल छा आहे उनजे पस मंज़र में जेकॾहिं वञूं त इहो झेड़ो कॾहिं खां शुरू थियो आहे, ख़ासि तौर ते जेके फ़िरके वाराणी छिकताण आहे, उन हवाले सां तव्हां विज़िट कयो, तव्हांखे कहिड़ा कहिड़ा हुते फैक्ट्स नज़र आया? शकील, ही तक़रीबन 19वीं सदी जे इब्तिदा खां ई हिन क़िस्म जी हुते सूरत हाल आहे। इब्तिदाई तौर ते जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट में ज़मीननि जी अलाटमेंट थी त थियो ईअं त कुझु ज़मीनूं जेके अक़लियती कम्यूनिटियूं हुयूं उनखे वधीक ज़मीनूं मिली वियूं, अक्सरियत खे ज़मीन न मिलियूं, ऐं कुझु अहिड़ी ज़मीन हुई जंहिंजो को फ़ैसिलो न थियो। इहो हिकिड़ो मुस्तक़िल तनाज़े जे तौर ते, हिकिड़े तकरार जे तौर ते मौजूदु रहियो। हुन खां पोइ जेको फ़िरक़ेवार जेका छिकताण उते पैदा थी, हुनजी इब्तिदा 1920 में उन वक़्तु थी जॾहिं लखनऊ में जेको पहिरीं दफ़ा छिकताण थी। रिएक्शन हिते थियो। हा, हुन लखनऊ जे हुते जी जेका कम्यूनिटी हुई उन्हनि चयो त भई मदद खपे थी, त पोइ हितां खां उन्हनि जी मदद लाइ कुझु माण्हू विया त हंगू जे मुक़ाम ते, हंगू वारे शहर में उते पहिरियों फसाद थियो 1920 में। त हुन खां पोइ ही 2 इब्तिदाई जेके मसइला हुआ इहे अनसॉल्वड रहिया, ऐं पोइ वक़्तनि ते जेको ख़ासि तौर ते ज़मीननि वारो जेको तकरार हो उहो जेको आहे कर खणंदो रहियो आहे। कई ज़मीनूं जीअं पाण वटि चरागाहूं ॿाहिरां छॾियल हूंदियूं आहिनि, हर ॻोठ जे ॿाहिरां जिते बि मैदानी इलाइक़ा हूंदा आहिनि हुते हिकिड़ी ॻोठ जी मुश्तरक ज़मीन बि हूंदी आहे जिते माण्हू वेंदा आहिनि या जानवर जेके आहिनि गाह चरंदा आहिनि, त हुननि ते जॾहिं बि खेड़ी थींदी त पोइ झेड़ो थींदो। त इहो जेको वॾे अरसे खां ईअं हलंदो रहियो। अच्छा, इहो चयो वञे थो त माना कुरम एजेंसी जी फर्टाइल ज़मीन आहे, चांवर जो फसल हुते सुठो थिए थो, हुते चांवर, मक़ामी चांवर थिए थो, मेवा थियनि था, ज़मीन ॾाढी फर्टाइल आहे, पाणी वाणी ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो आहे, आबोहवा ॾाढी शानदार आहे। जॾहिं वरी पोइ हिन में जेका सूरत हाल वधी चिकताण वारी थिए थी, जॾहिं सोवियत यूनियन अचे थी ऐं मुजाहिदीन हितां खां वञनि था त मुजाहिदीन जो रस्तो बि हितां खां ठहे थो पोइ। थोरो असांजे इन इलाइक़े जी जाग्राफी जे हवाले सां ॿुधायो त काबुल जे ही वेझो आहे चयो पियो। जी बिल्कुलु, जेको पारा चनार आहे हुनखे 3 पासनि खां जेको अफ़गानिस्तान जूं सरहदूं लॻनि थियूं, 2 मुख़्तलिफ़ सूबा लॻनि था अफ़गानिस्तान जा। ईअं तव्हां सम्झो त पारा चनार जेको आहे हिकिड़ी सिधी हिकिड़ी कुंड आहे, 3 पासनि खां जेको अफ़गानिस्तान आहे, विच मां पाकिस्तान आहे। डेवंड लाइन खां अॻु में इहो जेको आहे इहो अफ़गानिस्तान जो हिसो हो, बाद में पाकिस्तान जो या ब्रिटिश दौर जो थियो, पोइ पाकिस्तान जो हिसो थी वियो। त ट्रेडिशनली कल्चरली इहे अफ़गानिस्तान सां गॾु रहियो आहे, ऐं इन करे उन्हनि सां उन्हनि जी उथ वेह आहे। त जॾहिं सोवियत यूनियन वारो इशू थियो ऐं मुजाहिदीन हितां खां विया, बाद में जेके ऐं हुते बाद में जॾहिं तालिबान हुकूमत आई ऐं हुन खां अॻु में रशियंस जॾहिं बि हिननि जे पोयां ईंदा त हिते बि बम्बार्डमेंट थींदी हुई। त जेको हिते एयरपोर्ट आहे उहो वर्ल्ड वार 2 जो ठहियल हो, मगर रशियंस जे ख़िलाफ़ बि इस्तेमालु थींदो रहियो। त हिते जेका आहे उहा छिकताण हुन दौर खां हुई। बाद में जॾहिं तालिबान जी हुकूमत अची वई त ज़ाहिर आहे तालिबान हुते
जेको खूनरेज़ी कई सेक्ट जे बुनियाद ते उतां खां लॾ पलाण करे माण्हू हिते बि आया ऐं हुन खां अॻु में मुख़्तलिफ़ वक़्तनि अफ़गानिस्तान मां बि हिते लॾ पलाण थी त हिते हिकिड़ो जेको आबादी जो जेको तनासुब आहे उहो अञा तब्दील थी वियो ऐं हुन खां पोइ इहो जॾहिं बाद मां जेका तालिबान जी हुकूमत थी ऐं तोरा बोरा बि जेको जिते उसामा बिन लादेन लाइ टारगेट कयो वियो उहो बि हितां खां वेझे आहे। अच्छा ठीकु आहे त वॾा वॾा जेके ऑपरेशन थिया आहिनि उहे हिन इलाइक़े जे आसपास आहिनि त इन करे हिन में मिलिटराइज़ेशन जेका अस्करियत पसंदी आहे ऐं मज़हबी बि जेका शिदत पसंदी आहे उहा वॾे पैमाने ते पहिरीं खां मौजूदु हुई त बाद में जॾहिं तालिबान हुकूमत थी ऐं हुन खां पोइ TTP ठही त हुन खां पोइ उन्हनि जो बि हिते इन्फ्लुएंस वधणु लॻो त अहिड़ी रीति ही एरिया जेको न हिकिड़े क़िस्म जो वार ज़ोन ठही वियो वार ज़ोन ठही वियो त थोरो घणो जॾहिं बि कुझु अचे थो त जेके ऐं अहिड़ी रीति अफ़गानिस्तान जो ज़िक्र अचे थो इन करे इहो रुगो नंढो अफ़गानिस्तान जी केतिरी इंटरफेरेंस आहे अफ़गानिस्तान जे मौजूदा वक़्त ते छो त हुते तालिबान जी हुकूमत आहे ऐं जेको TTP खे पाकिस्तान जो इल्ज़ाम आहे त सपोर्ट थी फराहम कयो वञे त इन करे मक़ामी तौर ते इहो जेको इल्ज़ाम आहे त हिते जेको आहे तालिबान जी मुदाख़लत मौजूदु आहे ऐं जेका ॿी धुर आहे हुनजे बारे में जेके मक़ामी सियासतदान इल्ज़ाम आणनि था त हुननि खे ईरान जी सपोर्ट आहे ऐं हुन हवाले खां कुझु अहिड़े आहिनि त जेके शाम में जॾहिं दाइश जा ख़िलाफ़ विड़हाक विया हुआ त हिते पारा चनार जा बि माण्हू विया हुआ इन करे हिते ट्रेंड माण्हू मिलिटेंट मौजूदु आहिनि इन करे जेको जहिड़ो आहे उहो वधीक जेको तरबियत याफ़्ता जेके अस्करियत पसंदि आहिनि उन्हनि जे विच में आहे त इहो हिकिड़े वॾे अरसे खां जेका आहे उहा हिन जी जेका जंग जारी आहे ऐं हींअर बि हुन जी मुख़्तलिफ़ शक्लूं मौजूदु आहिनि हींअर बि जेके ॿई धुरियूं जेके तव्हां जेको इलाइक़ो विज़िट कयो हुते मीडिया खे एक्सेस केतिरो आहे हुते मीडिया खे एक्सेस न आहे छो त जेके मक़ामी इंतज़ामिया आहे उनजो ख़्यालु आहे त ही हिकिड़ो जेको ऑपरेशनल एरिया आहे इन करे मीडिया खे हिते एतिरो एक्सेस नथो ॾिनो वञे ऐं ॿियो मीडिया खे कम्युनिकेशन ज़ाहिर रस्ता बंदि आहिनि त इन करे उहो अॻियां मीडिया वञी नथी सघे मक़ामी तौर ते माण्हू रिपोर्ट कनि था मगर मक़ामी तौर ते जेका रिपोर्टिंग थिए थी उहा ॿिनि ज़ाहिर त हिकिड़ी 100% हिकिड़ी आबादी आहे ॿी जो उते असर आहे फैक्ट जो वॾो असर आहे इन करे जेको रिपोर्टिंग आहे उहा हिकिड़े पासे खां हिकिड़ी जानिबदारी आहे त ॿिए पासे खां ॿी जानिबदारी आहे त गैर जानिबदारी जो असर न आहे पॉलिटिकल जेको डायलॉग विच में इहे ख़बरूं हुयूं त पॉलिटिकल डायलॉग थिए थो पियो जरगे जी जेका आहे उन जूं बि ख़बरूं आयूं त उन हवाले सां डायलॉग जे हवाले सां छा सूरत हाल आहे उनजो को नतीजो पॉज़िटिव नतीजो को साम्हूं आयो आहे शकील इन खां अॻु में बि जेको आहे अॼु खां 10 साल अॻु में बि इहे जहिड़ो थियो ऐं वॾो शदीद जो कोई 4 साल जेको आहे न इहो बंदि रहियो इहो रस्तो ठीकु आहे हिन वक़्तु बि पिशावर खां जेको पाराचना रस्तो वञे थो उहो बंदि आहे ऐं इन करे ई तक़रीबन पोणा 3 महीननि खां कंहिं बि क़िस्म जी सप्लाई न पई थिए यानी उते माण्हुनि वटि कणिक कान्हे दालूं कान्हनि मुर्गी कान्हे कंहिं क़िस्म जी लोकल भाॼियूं आहिनि उते गुज़ारा जेके दवायूं जेका हुई मेडिसिन्स जी वॾी खोट हुई ऑक्सीजन न आहे LPG न आहे सियारो अची वियो आहे ॿार 50 हींअर सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में अस्पताल में 50 ॿार मरी चुका आहिनि त सूरत संगीन पई थिए इन करे हुकूमत ते वॾो दबाव आहे त इहे मसइले खे हल करे ऐं हुनजो हल जेको आहे हिकिड़े जरगे जे वसीले कोशिशि कई पई वञे पहिरीं उहो कोहाट में बि थियो हाणे उहो पिशावर जेको आहे थियो आहे हुकूमत जो इहे ख़्वाहिश आहे त ॿई धुरियूं जेके आहिनि उहे जेके न डीवेपनाइज़ कनि जेको असला आहे उहो फिटो कनि ऐं उहो असलो जेको आहे मूं हुननि खां पुछियो त कहिड़े क़िस्म जो असलो उहे चवनि था त इन्हनि वटि लॉन्ग रेंज जेके आहिनि हथियार आहिनि जेके एंटी एयरक्राफ्ट गन्स जी सूरत में मिसाइल जी सूरत में नंढो हथियार भले पाण सां रखनि पर वॾो हथियार रखनि पर उहे धुरियूं चवनि थियूं त सूरत हाल केॾे बि ख़राब थी सघे थी इहो असांजे तहफ़ुज़ लाइ इन करे उहो नथा ज़ाहिर इलाइक़ो जेको आहे ट्राइबल हिकिड़ो एजेंसी में रहियो आहे उते तव्हां ट्रेडिशनल बि वेपन्स जेको आहे उहो रखिया वञनि था पिया बिल्कुलु ऐं ताज़ो 2018 में जेको कुरम एजेंसी खे ख़तमु करे डिस्ट्रिक्ट जी शिकल ॾिनी वई त अञा ताईं उहो जेको डिस्ट्रिक्ट जो जेको सिविल इंतिज़ामी मामिलो उहो अञा ताईं पंहिंजा पाणू पक न करे सघियूं आहिनि बल्कि उते अञा हुनजी अदालतनि जी इमारतुनि जी खोट आहे डिप्टी कमिश्नर जो निज़ाम जेको आहे उहो वीक आहे अञा हुनखे वॾो टाइम लॻंदो त माण्हू जेके आहिनि उहो ट्राइबल हुन वारे प्रोविंशियल गवर्नमेंट जो रोल छा आहे हुते शकील उनमें पाण ॾिसूं त प्रोविंशियल गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट जी मदद खां सवाइ कुझु नथी करे सघे ठीकु आहे त हुनमें जेके फोर्सिस जिन खे कमु करिणो आहे पुलिस जो उते को रोल न आहे त यानी FCI या ॿिया इदारा आहिनि उन्हनि जो रोल अहम आहे
हींअर पोणा 3 महीननि खां पोइ हाणे फेडरल गवर्नमेंट वञी हुते वञी ॻाल्हियूं कयूं आहिनि। टियों ॾींहुं जेका एपेक्स कमेटी जो जेको आहे इजलास थियो आहे जंहिंमें डिप्लॉयमेंट जो फ़ैसिलो थियो आहे, जंहिंखां पोइ हिकिड़ो आहे त जेको आहे हेली सर्विस जे करे शुरू करे कुझु जेको आहे राशन पहुचाए वञे, दवाऊं पहुचाए वञे, त जेको ॿिन्हिनि गवर्नमेंटनि जो जेको टकराव आहे, जेको सियासी टकराव आहे, हुनजे करे बि जेको आहे सूरत खे वॾी ढेघ मिली आहे। जेको मामिलो पहिरीं हल थी वञणु घुरिजे आहे त हुन करे हुन में डिले आई आहे। स्टिल टेंस मौजूद आहे या फायरबंदी आहे हिन वक़्तु फायरबंदी आहे, मगर तव्हां पढ़ियो हूंदो कल्ह 2 नौजवाननि खे वरी क़तल कयो वियो आहे। त यानी जॾहिं बि जंहिं धुर खे मौक़ो मिले पियो उहो पंहिंजे भरिसां नथी घटाए, त उन क़िस्म जी सूरतहाल मौजूदु आहे। हाणे हिन में आहे त स्टेट पंहिंजी रिट कीअं क़ाइमु करे, उहो तमामु अहम आहे। त उहो हुनजे लाइ ज़ाहिर हिकिड़ो ऑप्शन इहो पियो अचे त ऑपरेशन कयो वञे। हिकिड़ा इहे अचनि था त जेके जेके कंट्रोवर्शियल जेके एरिया आहिनि हुते चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वञनि, त जीअं विच में को हिकिड़ो बफर ठहे या रस्तो ठहे जंहिंमां फ़िलहाल बहाली थी सघे। अच्छा, हीअ जेका खूनरेज़ ज़ाहिर आहे त उते चिकताण स्टिल तव्हां चओ था त अञा बि हले पई। डिस्प्लेसमेंट केतिरी थी आहे मक़ामी माण्हुनि जी? जेके जॾहिं ॿई धुरियूं गॾु रहंदियूं हुयूं, उन्हनि खां पोइ जॾहिं झड़ा थिया त ॿई धुरियूं उहे हिक ॿिए जा इलाइक़ा ख़ाली करे वियूं। हाणे जेके जेके जिते आबादियूं आहिनि उहे मिक्स आबादियूं न आहिनि, ॿई धुरियूं विरहायल आहिनि। त जेका आबादी जिते मौजूदु आहे उते ई मौजूदु आहे। अहिड़ी डिस्प्लेसमेंट अहिड़ी तरह सां न आहे थी। अच्छा, जेको बॉर्डर एरिया तव्हां चओ त 3 जेके रस्ता आहिनि उहे अफ़गानिस्तान सां मिलनि था पिया, ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो इल्ज़ाम लॻाईंदी रही आहे त अफ़गान गवर्नमेंट जेको आहे किथे न किथे उन्हनि जी सपोर्ट करे थी, TTP जी बि सपोर्ट करे थी, या उते जेके मिलिटेंट्स आहिनि, हिकिड़ी पॉपुलेशन त तव्हां ॿुधायो अक्सरियत में मेजॉरिटी जो सेक्ट हिकिड़ो आहे, पर जेको अक़लियती मिनारिटी वारो सेक्ट आहे उनखे अफ़गानिस्तान मां सपोर्ट आहे, उहा या हिते का वारदात करे हलिया वञनि था होॾां। जॾहिं हींअर हुते न कंडेदार तारूं लॻाई वयूं आहिनि, ठीकु आहे, वॾे मगर कुझु पॉकेट्स अहिड़ा आहिनि जितां खां अच वञ थिए थी, मगर उहे पॉकेट्स हाणे अक्सरियती आबादी वारे पासे अची विया आहिनि। ठीकु आहे, त इन करे जेकॾहिं अच वञ बि आहे त उहा हिकिड़े अक्सरियत जेको सेक्ट आहे हुनजी आहे। अॻु में छा हो त इहो बॉर्डर खुलियल हूंदो त हुतां खां माण्हू जेका डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर हॉस्पिटल आहे हुन में इलाज ताईं ईंदा हुआ। ऐं उहे जीअं मूं ॿुधायो त 2007 खां वठी 11 ताईं जॾहिं इहो रस्ता बंदि थी वेंदा हुआ त हुतां खां सप्लाई चेन बि हूंदी हुई, यानी खुराक वग़ैरह बि ईंदी हुई ऐं उहो थींदो, मगर उहो हाणे बंदि थी वियो आहे। विदिन सिर्फ़ु जेको पाराचना शहर आहे हुन में बि एतिरो इन्फ्लुएंस यानी एतिरो थियो आहे त कोई 13 खां 14 सुसाइड बमिंग थियूं आहिनि सिर्फ़ु 7-8 सालनि में। त एतिरो शदीद क़िस्म जी आहे। ऐं जॾहिं वेड़ थिए थी त मिज़ाइल किरनि था, बम किरनि था, हुते जी जेके जनरेशन आहे उहा ईअं ई वॾी पई थिए जीअं किथे बाउंड्री लाइन ते या सरहदी इलाइक़े में जेको कश्मीर ऐं पाकिस्तान जी इंडिया जे विच में जेको इलाइक़ो आहे अहिड़े क़िस्म जो इलाइक़ो आहे, सॼी जनरेशन ईअं वार ज़ोन में जीअं वधी थी आहे। रियाज़, ही इंटरनल जेके सिक्योरिटी जा मामला आहिनि ज़ाहिर आहे त उहे तमामु घणो सेंसिटिव रहिया आहिनि। उहो पोइ KPK में पाराचनार जो मामिलो हुजे, कुरम एजेंसी जो मामिलो हुजे, बलोचिस्तान जी सूरत हाल हुजे, पर असां ॾिसूं था त पॉलिटिकली इंस्टेबिलिटी जेका आहे उहा बि तमामु घणी रही आहे। ऐं हींअर जेको मिज़ाइल प्रोग्राम थियो अमेरिका तरफ़ां उन ते बैन कयो वियो, फ़ौजी अदालतुनि तरफ़ां जेका सज़ाऊं आयूं उन ते यूरोपीय यूनियन, UK ऐं हाणे उनखे अमेरिका बि कंडेम कयो आहे। प्राइम मिनिस्टर जी इहा स्टेटमेंट आहे त मिज़ाइल प्रोग्राम ते कंहिं बि क़िस्म जो को समझौतो न कयो वेंदो, पर ॾही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त जेकॾहिं पाबंदियूं ऐं सैंक्शन्स जेके आहिनि उहे लागू बि थियनि थियूं त उन्हनि जो को फ़र्क़ु न पवंदो। ऐं अहिड़ी सूरत हाल में अवां सम्झो था त हीउ जेको डायलॉग शुरू थियो आहे PTI सां, मुख़ालिफ़ धुर सां, अवां सम्झो था त इन जो को रिज़ल्ट ईंदो, अहिड़ो रिज़ल्ट जंहिंमें कुरम एजेंसी जा बि मामला, इंटरनल सिक्योरिटी जा मामला बि हल थियनि, हीउ जेको परॾेही दॿाउ आहे उहो बि कंहिं उनजो बि को हल निकिरी सघे। शकील, जीअं मुसलसल जेका ही मौजूदा हुकूमत आई आहे, जेका सियासी जेको स्टेबिलिटी आहे उहा आहे कान। ऐं जेको बि फॉरेन फंडिंग जी कोशिशि पई थिए या अचनि, हुन ते वॾो जेको आहे जेका रुकावट आहे उहा इहा सिचुएशन आहे। मौजूदा सूरतहाल खे बि पाण खे जेको आहे मजमूई तौर ते पाण ॾिसूं त हिन खे पाण खे जेका सीरिया वारी सिचुएशन आहे
हुनखे बि ॾिसणो पवंदो, इनखे पाण खे यूक्रेन वारी सूरत हाल आहे हुनखे बि ॾिसणो पवंदो, पाकिस्तान जेको रूस ऐं चाइना जे वेझो पियो वञे हुनखे बि ॾिसणो पवंदो, ऐं मजमूई तौर ते अमेरिका ऐं हुनजा इतिहादी कीअं हुन ते रिएक्ट कनि पिया हुनखे बि ॾिसणो पवंदो। जेको हीअं स्टेटमेंट आई आहे हुन मुताबिक़ त अमेरिका जो इहो इल्ज़ाम आहे त जेको पाकिस्तान जो जेको उन्हनि खे ख़बर पई आहे त जेको मिज़ाइल सिस्टम आहे हुनजी रेंज एतिरी रही आहे त उहो अमेरिका खे ताईं बि टारगेट करे सघिजे थो। ठीकु आहे, इहो हुननि जो हिकिड़ो क्लेम आहे। हाणे तव्हांखे आउं हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं इराक ते पाबंदियूं लॻियूं, इराक ते हमिलो थियो त चयो वियो त वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन इराक तयारु पियो करे, मगर जंग थी वई, सभु कुझु थी वियो, मगर उहो हथियार कॾहिं न मिलिया। त इन करे जेको स्टेट्स खे जेको टारगेट करण जो जेको हूंदो आहे हुनजे पोयां जेके फॉरेन जेके एलिमेंट्स हूंदा आहिनि, फॉरेन जेके पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, त हिन वक़्तु बि यकीनन जेको जॾहिं खां गिरफ़्तारी थी आहे, हुनजे साथी गिरफ़्तार थी आहे, अमेरिका जे सेनेटरनि जूं कई भेरा लेटर अची चुका आहिनि ऐं स्टेट डिपार्टमेंट जो बयान अची चुका आहिनि, ऐं हुनजे बावजूद बि जेको इंटरनल जेको प्रेशर हो हुन मुताबिक़ हितां जी जेको एस्टेब्लिशमेंट आहे हुकूमत डायलॉग न पे वई। पर हाणे एतिरो दबाव थी वियो आहे त आख़िर जेको आहे डायलॉग ॾांहुं वञिणो पियो पए। हिन खां अॻु में असां ॾिसूं था त ऐलान जेको आहे महीनो ॾेढ अॻु जो थियल आहे, ऐं पीटीआई वारा बार बार चयूं पिया त कमेटी न आहे ठही वई त केरु डायलॉग कंदो, एजेंडा छा हूंदो। बाद में आयो त राज़ी न पियो थिए, पोइ आयो त न राज़ी थी वियो आहे, पर हुन में एतिरो ताख़िर कई वई आहे त हिन में वरी इहा ख़्याल थो थिए त वरी हेॾी वॾी डेट ॾिनी वई आहे त यानी अॼु डायलॉग थिया आहिनि त हाणे वरी 10-15 ॾींहंनि खां पोइ, यानी जंहिं क़िस्म जी सूरत हाल आहे हुन में त डे बाय डे डायलॉग थींदा, हर टे ॾींहं डायलॉग थींदा, जीअं मसइले खे जल्दी हल कयो वञे। हिन जो मतिलबु आहे त टाइम वरितो पियो वञे, ऐं इहो हिन में अञा ताईं धुरियुनि में संजीदगी जी ज़रूरत आहे। अच्छा, ही जेको असां ॾिसूं था त सिक्योरिटी जा इंटरनल मामला हुजनि या परॾेही पॉलिसी हुजे, त असांखे हुन में इंटरनेशनल कनेक्शन नज़र अचे थो। ज़ाहिर आहे त सीरिया जे अंदरि जेका सूरत हाल थी, इन खां अॻु में इराक जे अंदरि थियो, लीबिया जे अंदरि थियो, त किथे न किथे असांखे इंटरनेशनल कनेक्शन नज़र अचे थो पियो। अवां सम्झो था त 20 जनवरी ते ट्रंप जॾहिं हलफ़ खणंदो त उन खां पोइ सूरत हाल अञा वधीक गंभीर थींदी, या अवां सम्झो था त ही मामला सेटल थी वेंदा किथे न किथे? जी, हिन में जेको आहे खां वधीक जेके पाकिस्तान जो झुकाव चीन ऐं जेको रूस वारे पासे वधीक पियो थिए, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन उहो जेको आहे उहो इम्पॉर्टेंट आहे। हिन वक़्तु अमेरिका जो ॿियो को जेको अफ़गानिस्तान में हू निकिरी चुको आहे, पाकिस्तान खे हुनजी अलाइड फंड जी ज़रूरत न आहे, ऐं अहिड़े क़िस्म जी न पाकिस्तान जी डायरेक्ट हींअर अमेरिका सां को इंट्रस्ट न आहे, पर अमेरिका जो जेको असरु आहे उहो जेको आहे IMF जी सूरत में, उहो वर्ल्ड बैंक जी सूरत में, त उहो जेको आहे उहो वॾो मैटर करे थो। ऐं जहिड़ी रीति जेको यूरोपियन यूनियन वारो मामिलो तमामु अहम आहे, छो त पाकिस्तान मां एक्सपोर्ट्स सिर्फ़ु कॉटन ऐं टेक्सटाइल जी थिए थी, ऐं यूरोपियन यूनियन जो वॾो अहम रोल आहे। GP+ जेको आहे, जेको कॉटन जी मद में पाकिस्तान खे ॾिनो वियो आहे, त उहो पाकिस्तान जी अॻे ई इम्पोर्ट आहे कान, ऐं फॉरेन जेके रिज़र्व्स आहिनि उहे अचनि कान पिया, नई इन्वेस्टमेंट अचे कान पई, त उहो तमामु अहम आहे। छो त पहिरीं पाण जो एक्सपेक्टेशन हुई सीपेक खां, मगर सीपेक खां पोइ हाणे जेको SIFC जे ज़रिए जेको एक्सपेक्टेशन कई पई वञे त फॉरेन फंडिंग अचे, एग्रीकल्चर कॉर्पोरेट थिए, नई फंडिंग वधीक एग्रीकल्चर खां सवा इंडस्ट्री में अचे, ऐं उनजे लाइ ख़ासि तौर ते जेको टारगेट आहे उहो अरब स्टेट्स आहिनि, पर अञा ताईं हुन में का वॾी जेका आहे उहा कामयाबी न आहे मिली। त पाकिस्तान में अञा ताईं माशी बहरान तमामु वॾो आहे, ऐं ॾींहों ॾींहुं टैक्स बि लॻनि पिया। हुन सूरत हाल में जेकॾहिं इंटरनेशनल दबाव बि अची थो वञे त सूरत हाल वधीक संगीन थींदी। इन करे सीपेक जा जेके मामला आहिनि, ज़ाहिर आहे हिकिड़ो पॉलिटिकल हल बि आहे, ॿियो तव्हांजी फॉरेन पॉलिसी बि आहे, इंटरनेशनल जेको प्रेशर आहे उनखे तव्हां कीअं सस्टेन कयो था। गवादर जी जेका सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे त उते चीन जी तमामु वॾी इन्वेस्टमेंट थियल आहे, ऐं चीन न चाहींदो त उते को इंटरनेशनल अहिड़ो प्रेशर अचे जो पाकिस्तान जेको आहे सरेंडर करे ऐं सीपेक जेको आहे रोल बैक थिए। त अहिड़ी सूरत हाल में सीपेक जो तव्हांखे फ्यूचर नज़र छा थो अचे? ॾिसो, उते सीपेक में सऊदी अरब चयो त असां ऑयल रिफाइनरी हणंदासीं, ठीकु आहे, जॾहिं MBS जॾहिं आयो हो,
पर अञा ताईं हुन में को वॾी का पेशरफ़्त न थी। अञा जेको हाणे गवर्नमेंट चए थी त असां फेज़ 2 ॾांहुं वञूं था, त अञा ताईं फेज़ 1 जेको आहे उहो बि को कंप्लीटेशन में अहिड़ी रीति न आहे। ग्वादर पोर्ट अञा ताईं जेको आहे फाल न आहे थी सघियो। हुनखे फाल रखण लाइ लास्ट जेको कैबिनेट में फ़ैसिलो थियो त पाकिस्तान जी जेके इम्पोर्ट आहे, पाकिस्तान जा पंहिंजा जेके शिप आहिनि, ठीकु आहे, पाकिस्तान PNS जा उहे उते आहिनि, ऐं पाकिस्तान जा जेके शिप आहिनि उहे कोई 8 शिप आहिनि जिन जे ज़रिए इम्पोर्ट थिए थी, ख़ासि तौर ते कणक वग़ैरह जेका अचे थी, त हुनखे आणिजे त जीअं जेको पोर्ट आहे हुनखे फंक्शनल लॻिजे। छो त हिन खां अॻु में बि जेको पोर्ट फंक्शनल न थियो हुनमें सिल्ट अची वई, वरी हुनखे साफ़ कराइण लाइ वरी ठेको ॾियणो पियो। त जेको पोर्ट आहे हुनजो फंक्शनल न आहे। पोर्ट फंक्शनल थिए, हुनखां पोइ चाइना ताईं कंटेनर जे ज़रिए सॼो इहो कारोबार हले, उहो अञा ताईं ईअं मुमकिन न आहे थी सघियो। ॿियो अहम मौज़ू हो त रस्ता ठहनि। हाणे रस्ता जेके बलूचिस्तान वारे में ठही विया आहिनि, एबटाबाद वारे ठही विया आहिनि, मगर अॻिते ताईं जेको आहे जेको शाराए कराक्रम खां वठी करे अॻिते थानियो हुते अञा ताईं न थियो, यानी इंफ्रास्ट्रक्चर वारो बि न थियो। टी ॻाल्हि हुई त ग्वादर में हुते जेको इंडस्ट्रियल ज़ोन ठाहियो वञे, इंडस्ट्रियल ज़ोन बि अञा ताईं अहिड़ी रीति न ठहियो आहे। हुते ॿ टे जेके अहिड़ी फैक्ट्रियूं लॻियूं आहिनि जेके संभल कनि थियूं शयुनि खे, ऐं हुन में बि कुझु टेक्सटाइल जूं आहिनि, गारमेंट्स जूं फैक्ट्रियूं आहिनि, उहे आहिनि। छो त पाणी वारो इशू जेको आहे उहो अञा ताईं आहे, जेको बिजली वारो इशू आहे उहो अञा ताईं हल न आहे थियो। विच में वज़ीर आज़म आयो त जेको ईरान हुई उहा हुन बिजली जेका आहे उहा वधाई हुई, हुनखां पोइ हुते बि हिकिड़ो जेको आहे न वॾो गैप अची वियो आहे। त यानी जेके बेसिक इशूज़ आहिनि ग्वादर जा उहे अञा हुते मौजूदु आहिनि। रियाज़, हिकिड़ो तव्हां बलोचिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां चयो त बेसिक इशूज़ जेके आहिनि उते अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं उनखे एड्रेस न कयो वियो आहे, ऐं न वरी असांखे अहिड़ी का पॉलिसी नज़र अचे थी जंहिंमें फ्यूचर में उहे एड्रेस थियनि ऐं बलोचिस्तान जो इशू जेको आहे उहो रिज़ॉल्व थी सघे। सिंध जे अंदरि बि ख़ासि तौर ते जेको वाटर इशू आहे, तकरारी कैनालनि वारो इशू आहे, 6 कैनाल, उन ते तमामु घणो रिज़र्वेशन्स आहिनि। ख़ुदि सिंध गवर्नमेंट खे रिज़र्वेशन्स आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो उन ते तमामु घणो उन ते क्रिटिसाइज़ करे चुको आहे। त अवां सिंध जे हवाले सां ख़ासि तौर ते पाणी जे इशूज़ जे हवाले सां तव्हां इहो इलाइक़ो विज़िट बि मां सम्झां थो करे आया आहियो, त उन्हनि जी पोज़ीशन छा आहे? सिंध जे इलाइक़े जी, हा, जेके 6 तकरारी कैनाल आहिनि, हा, चोलिस्तान जे हवाले सां। ॾिसो, चोलिस्तान वारे इलाइक़े में जेको SIFC ख़ासि तौर ते जेका कारपोरेट फार्मिंग लाइ जेका ज़मीन तयारु पई थिए, हुनमें जेकर तव्हां ॾिसंदो त जेका घटि में घटि जेका ज़मीन आहे उहा 1000 एकड़ आहे। ठीकु आहे, जेकर कंहिंखे वठणी आहे 1000 एकड़ आहे, फी एकड़ जेको आहे 2 लख रुपया जे हिसाब सां रेंट ते ॾींदा, ऐं हुन में जेको 3 सालनि ताईं उहो जेको आहे उहो उन ते टैक्स न वठंदा, मगर जेको प्रोडक्ट आहे उहा पोइ डिस्ट्रीब्यूट थींदी। उहा प्रोडक्ट तव्हां उन्हनि खे विकिणो या ॿिए कंहिंखे विकिणो। त हुते जेका ज़मीन आहे चोलिस्तान में, हुनजे लाइ लैंड लेवलिंग करणी आहे, हुनखां पोइ कैनाल ठहे पियो, उहो अचे पियो, त वॾे पैमाने ते ज़मीन जेका आहे उते पई। ग्राउंड वाटर जेको आहे उहो सूटेबल उते न आहे। जेकर ग्राउंड वाटर उते सूटेबल हुजे हा त उनखे पहिरीं खां इस्तेमालु पे करे सघिजा पियो, उते मक़ामी माण्हू करे पिया सघिया। त हुनजो मतिलबु आहे त हुनजे लाइ जेको दरियाई पाणी खपंदो, त इहो जेकर चइजो थियो त न हुते असां ज़रई हुनजो ज़मीन जो पाणी इस्तेमालु कंदासीं, उहो न थींदो। ॿियो इहो ॻाल्हि आहे त हुन सां जेके कारपोरेट फार्मिंग थींदी, त यानी जेके पहिरीं खां ई अमीर जेके वॾा इदारा जेके मालियाती इदारा आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थींदो, कंहिं हारी खे कंहिं ग़रीब खे फ़ाइदो न थींदो। छो त 1000 एकड़ ज़मीन वठणु कंहिं आम हारी जे वस जी ॻाल्हि न आहे। सभ खां वॾो जेको रियाज़ मसलो आहे, तव्हां चओ त दरिया जो पाणी ज़ाहिर आहे कैनाल में, हाणे पाणी जी जेके असां ॾिसूं था सिस्टम जे अंदरि अवेलेबिलिटी न आहे। बिल्कुलु इसा जे हवाले सां सिंध जेको आहे कंप्लेन कंदी रही आहे त उते फेक अकाउंट आहिनि, हुनजी ऑडिट नथी कराई वञे। ही पाणी किथां ईंदो? पाणी त कट लॻंदो, सिंध जे हिसे मां पाणी जेको आहे चोरायो वेंदो। बिल्कुलु, जेको बि पाणी वेंदो उहो सिंध जे हिसे मां वेंदो। उहो पोइ हिते डायरेक्ट जेको पंजाब वारे चोलिस्तान वारे खे आबाद कयो वञे, या जेको
खैरपुर वारे जेके सेरा खे आबाद करण जी ॻाल्हि पई कई वञे या साले पटके में जेको ज़मीन वठण जी ॻाल्हि पई कई वञे या बदियन में बि तव्हां ॾिठो हूंदो त हाणे एतिजाज शुरू थी वियो आहे त हुते बि जेको आहे ज़मीन वरितियूं पियूं वञनि त पुछड़ी हिकिड़ी कुंड खां वठी करे 40 ताईं जेको बि पाणी वेंदो उहो इन्हनि वॾनि इदारनि वटि वेंदो मक़ामी माण्हू जो पाणी में हिसो घटि थींदो पाणी में घटि हिसो थींदो हिकिड़ी हिन में इहा ॻाल्हि बि सम्झण जी आहे त जेको कराची में माण्हू रहे थो न हू सम्झे थो त पाणी जो इशू सिर्फ़ु मथे आहे ठीकु आहे त पर इहा ॻाल्हि सम्झण जी कराची जो जेको सनअतकार आहे हुनखे बि ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे जेको बिल्डर आहे हुनखे बि ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे जेको हिते डेनम ठाहे थो न जेको जीन्स ठाहे थो हुनखे बि इहो ॻाल्हि सम्झण जी आहे त जेको वॉश थिए थो हुनजो उहो जेको आहे दरियाई पाणी में थिए थो उहो खारे पाणी में नथो थी सघे जो रंग फेड थींदो उहो पाणी इन सिस्टम मां थो अचे जेकर घटि थींदो त उहो मुतासिर थींदो हिते हेॾी सारी जेका हाउसिंग सोसाइटियूं ठहनि पियूं बिल्डिंग थियनि पियूं त हुन में जेको पाणी खपे त खारे पाणी ते बिल्डिंग काई कान ठहंदी आहे हुनखे बि मिठो पाणी खपे थो त कराची में जेको रहंदड़ माण्हू आहे हुनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे त जेके सराउंडिंग में ठटे खां वठी करे बदीन खां वठी करे काचे खां वठी करे जेके सब्जियूं वेझे मिलनि थियूं जेकर इहे वेझियूं नथियूं मिलनि त हिन जी कास्ट महांगी में हिते भाॼी मिले थी त जेको कराची जो शहरी माण्हू बि मुतासिर थींदो जेकॾहिं सिंधु में पाणी घटि थींदो त कराची जो माण्हू डायरेक्ट मुतासिर थींदो त इहो बि हिकिड़ो गैप नज़र अचे थो न त जेको पाणी जो इशू थिए जेका कराची कोटली डाउन स्ट्रीम खां जेको घुर्बल पाणी जेकॾहिं न छॾियो वेंदो त इकोनॉमिकल हिकिड़ो वॾो डिज़ास्टर थींदो मैंग्रोव्स जो मसइलो आहे समुंड जेको आहे लखें एकड़ ज़मीन ठटो सिजावल बदीन उहो पाए चुको आहे ऐं उन में जेकॾहिं अञा वधीक पाणी ज़ाहिर पाणी जी अवेलेबिलिटी जेका आहे तव्हां कैनाल ठाहियो था सिंध जे हिसे जो पाणी टेल ते पाणी पहुचंदो न त उन सां अञा वधीक इशूज़ जेके आहिनि इन्वायरमेंटल ख़ासि तौर ते उहे क्रिएट थींदा बिल्कुलु हिकिड़े पासे असीं क्लेम था कयूं त असां हिन कार्बान जा मुतासिर आहियूं पर ॿिए पासे जेके हिते न जेके पॉलिसीज़ आहिनि जेके मनसूबा आहिनि उहे अहिड़ा आहिनि जंहिंसां माहौल पाण तबाह थिए इकोलॉजी त मुतासिर थिए थी माण्हू जी जेका हेल्थ आहे छो त जेको पाणी जी जेको क्वालिटी आहे उहा बदीन में ठटे में सिजावल में जेका माइग्रेन जी बस्तियूं आहिनि हिते उन सभिनी में बदतरीन आहे हिते हेपेटाइटिस बी सी आम आहे हिते टीबी आम आहे हिते जेका आहे उन करे तव्हां वञी ॾिसो माण्हू में मालन्यूट्रिशन एतिरी वधीक थी वई आहे त हुते जेके अस्पतालूं आहिनि हुन में शदीद क़िस्म जा मरीज़ अचनि पिया जंहिंजो जेके गुर्दनि जा इशू आहिनि इहे त माण्हुनि जी सिहत जेका आहे उहा स्टेक ते अची चुकी आहे रियाज़ हिन सॼे गुफ़्तगू में इंटरनल सिक्योरिटी जा मामला हुजनि इन्वायरमेंटल इशूज़ हुजनि फॉरेन पॉलिसी हुजे उनखां सवाइ गवर्नेंस जा इशू हुजनि सियासी अदम इस्तेहकाम हुजे इन सभिनी क्राइसिस मां निकिरण जो हल छा आहे जेके हुकूमतूं आहिनि ऐं जेके वरी हुकूमत जे अंदर जा इदारा आहिनि हर जी कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पॉलिसी आहे ठीकु आहे SIFC हिकिड़ा हेड था कनि CPEC हिकिड़ी हुकूमत जो विंग थी हेड करे ॿ मुख़्तलिफ़ रुखनि में वफ़ाक़ी हुकूमत अलॻि फ़ैसिलो पई करे सिंध गवर्नमेंट जा कंसर्न अलॻि आहिनि को कंसेसिस न आहे ठीकु आहे कंसेसिस न आहे त इन करे हिक ॿिए जी मुश्किलातूं सम्झण लाइ को तयारी कान्हे हर को जेको आहे पंहिंजो हिसो चाहे थो ऐं वधि खां वधि पंहिंजे सर्वाइवल चाहे थो बाक़ी जेको जनरल जेको आम माण्हू जे बारे में नथा चए त जेसि ताईं कंसेसिस ऐं वॾो पॉलिसी फ्रेमवर्क नथो अचे तेसि ताईं डिज़ास्टर्स टू डिज़ास्टर्स ई थींदो बिल्कुलु यूनिफॉर्म पॉलिसी गवर्नेंस ते जेकॾहिं पैरेलल ईअं सिस्टम ठहंदा रहंदा ऐं हर इदारो पंहिंजी मनमानी कंदो त उन सां अञा वधीक सूरताल ख़राबु थींदी हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो रियाज़ सोहेल साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।